सॾु कजे थो अवामी तहरीक जो मरकज़ी मीडिया सेक्रेटरी काशिफ मल्हा साहब जिन खे त पाण अचनि ऐं करारदाद पेश कनि। काशिफ मल्हा। GSN ही करारदादू मां पढ़ा थो, तव्हांखे जेकर मंज़ूर हुजनि त पंहिंजो हथ मथे करे चइजो मंज़ूर आहे त पोइ असां जारी कंदासीं। मुल्क ते क़ाबिज़ टोले अमेरिका साम्राज्य जे आशीर्वाद सां मुल्क में शामिल क़ौमुनि जी हुक्मरानी ऐं ख़ुदमुख्तियारी खसे मार्शल लॉ हणी इंतहा पसंदी खे मज़बूत करे IMF जहिड़नि आलमी साम्राजी इदारनि वटि गिरवी करे छॾियो आहे। पाकिस्तान ठहणु शर्त हिकु मनसूबाबंदी सां सिंध जा वसीला जहिड़ो ज़मीनूं दरिया ॿेट बंदरगाह तारीख़ी सक़ाफ़ती मागन शहरनि मथां ताक़त जे ज़ोर ते कब्ज़ा करे सिंध जा शहर ॿाहिरां आयल माण्हुनि जे हवाले कया ऐं सिंध जूं ज़मीनूं अवेकी प्रॉपर्टी ऐं कूड़नि किलेमनि जे नाले में ॿाहिरां आयल माण्हुनि खे ॾेई सिंधियुनि खे पंहिंजे ई वतन में बेदख़ल कयो वियो। उहो सिलसिलो वेतर तेज़ कयो वियो आहे ऐं हाणे इस्टेब्लिशमेंट मुआशी तरक़ी जे नाले में स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जोड़े सिंध जी 13 लख एकड़ ज़मीनुनि समेत मुल्क जी 44 लख एकड़ ज़मीन अस्करी इदारनि सां लाॻापियल मुख़्तलिफ़ कंपनी ज़रिए गैर मुल्की कंपनियुनि खे ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध जो अवाम सम्झे थो त स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल मुल्की आइन खां मथां इदारो आहे। स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटी काउंसिल पार्लियामेंट जे अख़्तियारनि मथां राताओ आहे। अॼोके इन जलसे में सिंध जो अवाम मुतालबो थो करे त स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जो गैर आइनी इदारो ख़तमु कयो वञे, इर्सा एक्ट तरमीमी ऑर्डिनेंस ख़तमु कयो वञे, कारपोरेट ज़रई फार्मिंग मनसूबनि लाइ सिंध जी 22,000 एकड़ ज़मीन ग्रीन कारपोरेट इनिशिएटिव प्राइवेट लिमिटेड कंपनी जे हवाले करे सिंधियुनि खे बेदख़ल करण जी साज़िश कई वई आहे। उहा ज़मीन कंपनी खे ॾियण बदिरां सिंध जे बेज़मीन हारियुनि खे ॾिनी वञे। मुल्क जे सिविलियन इदारनि में रिटायर्ड तोड़े हाज़िर सर्विस फ़ौजी ऑफिसरनि जी मुक़ररी ते बंदिश विधी वञे। सिंध जे कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि खे नेटो जा जदीद हथियार कीअं था पहुचनि। सुप्रीम कोर्ट जे हाज़िर सर्विस जजनि जे आला अदालती जांच कमीशन वसीले जांच करे सरदारनि ऐं मुलज़िम सरकारी अमलदारनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। डिजिटल आदमशुमारी जा नतीजा सिंधियुनि खे पंहिंजे वतन में बेवतन करण जी साज़िश आहिनि। डिजिटल आदमशुमारी जा नतीजा रद्द करे पंहिंजे मुक़ररु मुदे ते डी ज्यूरी तरीक़ेकार तहत आदमशुमारी करे वञे। अदलिया मां मदाख़लत ख़तमु कई वञे। सहाफ़त ऐं इज़हार जी आज़ादी जी रफ्ता रोक कंदड़ नेशनल साइबर क्राइम एजेंसी ऐं पीका ऑर्डिनेंस समेत जहिड़ा समूरा कारा कानून ख़तमु कया वञनि। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इदारे खे नौकिरियुनि जे विकिरे जी मंडी बणायो वियो आहे। नौकिरियुनि जे विकिरे जो कारोबार ख़तमु करे ज़िम्मेवार ऑफिसरनि खे कानून जे कटड़े में आंदो वञे। GDP जो घटि में घटि 6% तालीम ते ख़र्च कयो वञे। सिंध जी समूरियुनि यूनिवर्सिटियुनि खे घटि में घटि सालियाने 200 अरब जी ग्रांट ॾिनी वञे। सहाफ़ी जान मोहम्मद महर नसरुल्ला गडाणी उस्ताद अला रखियो नंदवाणी ऐं प्रोफेसर अजमल सावंत समेत धाड़ेलनि ऐं दहशतगर्दनि हथां क़तल थियल समूरनि माण्हुनि जे कातिरनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। प्रिया कुमारी फज़ीला सरकी समेत समूरनि मुग़मिन खे बाज़ियाब करे अॻवा मुलज़ धाड़ेलनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। हीअ करारदादूं तव्हांखे मंज़ूर आहिनि? साथियो GSN सिंध जो आवाम।